हिते ज़िक्र कंदालूं पोरहतुनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। लाड़काणे में बि सिंध जे ॿियनि शहरनि जियां रैलियूं कढी वयूं, जॾहिं त वतन दोस्त मज़दूर फेडरेशन पाकिस्तान ज़िले तरफ़ां लेबर हाल लाहौरी मोहल्ले खां सूबाई चेयरमैन कामरेड गुलशेर शर, सूबाई सदर जवार गुबांग, मरकज़ी सदर कामरेड कादिर कुर्द ऐं ज़िलई सदर गुल कोराई एपीपी लेबर ब्यूरो विंग तरफ़ां कैनेटी मार्केट खां रैली कढी वई। दादू में पोरियत यूनियन जे सिर ते हाईवेज़ लेबर हाल खां दादू प्रेस क्लब ताईं महदूद मोरियल पंवर, राजा रफ़ीक पंवर ऐं ज़मीर कोरेजे जी अॻवाणीअ में रैली कढी वई। ठुल में मज़दूरनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां वतन दोस्त मज़दूर फेडरेशन तरफ़ां मोहम्मद इब्राहिम कंडरानी, सुखियो खान ऐं रबनवाज़ कंडरानी जी अॻवाणी में स्टेशन रोड खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। सेवण में पाकिस्तान ट्रेड यूनियन डिफेंस कैंपन ऐं रेगुलेशन स्टूडेंट फ्रंट जे सिर ते पोरियतुनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, नौजवाननि ऐं पोरियतुनि पारां प्ले कार्ड ऐं बैनर खणी शहबाज़ लाइब्रेरीअ खां प्रेस क्लब सेवण ताईं रैली कढी वई, जंहिंजी अॻवाणी सिकंदर ओठो, आरिफ मल्हा, सजाद शाहणी ऐं महबूब ओठो कई। नसीराबाद में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि अवामी वर्कर्स पार्टी, राइस मिल मिलर्स, पोरियत यूनियन, मेहरान अडा यूनियन धार धार रैलियूं कढियूं वयूं, जंहिंखे अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान सिंगार नूनारी, मोहम्मद चांडे, ईसा चिंजणी, जॾहिं त हुबदार चिंजणी, हमीद चांडे ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। कंबल में मज़दूरनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते वतन दोस्त मज़दूर फेडरेशन जे सवें पोरियतुनि ज़वार हुसैन गोपांग ऐं ग़ुलाम हैदर हकड़ो जी अॻवाणी में लेबर हाल खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। शाहपुर चाकर में बि मज़दूरनि जे आलमी ॾियारे ते शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ पीटीआई जे कारकुननि अली मुराद डाहिरी, मलिक अज़ीज़ गौरी ऐं अली असगर ऐं जावेद मलिक जी अॻवाणीअ में हथनि में पेना फ्लैक्स खणी मेन नाके खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। दौलतपुर सफ़न में अवामी वर्कर्स पार्टी जे कारकुननि ज़ाकिर बुरडो, आसी भुट्टो ऐं अज़ीज़ उनर जी अॻवाणी में मेन शाही बाज़ार खां प्रेस क्लब ताईं रैली कढी नारेबाज़ी कई। सीता रोड में रहमानी लेबर यूनियन जे सिर ते शिकागो जे शहीदनि खे भेटा ॾियण लाइ नजमदीन सोलंकी जी अॻवाणी में रैली कढी वई, जॾहिं त बाडे में पोरियतुनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते वतन दोस्त मज़दूर फेडरेशन पारां सदरदीन मसण, जावेद अहमद जुणेजे ऐं सलीम रज़ा मशूरी जी अॻवाणी में रैली कढी वई, जंहिं में वॾे अंग में पोरियतुनि हथनि में ॻाढ़ा झंडा ऐं बैनर खयां।